इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलो त सदर आरिफ अलवी मौजूदा फ़ौजी क़यादत ऐं इमरान ख़ान विच में डायलॉग जे एतमाम जी तरदीद करे छॾी। परॾे ख़बर इदारे के इंटरव्यू में सदर आरिफ अलवी चयो त हुकूमत इत्तेहाद ऐं PTI खे गॾिजी वेहण जी आछ कंदे चयो त घटि में घटि सियासी जमायतूं ई पाण में ॻाल्हियूं कनि। न चयो त मौजूदा इत्तेहादी हुकूमत PTI सां ॻाल्हि ॿोल खां लवाए रही आहे। PTI ऐं हुकूमत इत्तेहाद में 1 महीने दौरान को बि राब्तो नाहे थियो। सियासी मैदान में अॼु हर को पलांदई वठी रहियो वए। मुल्क जो सियासी पारो घटि करण अणटर आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।